अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबिची खां। पाकिस्तान खां अॻु क़ाइमु कोस्तान जुमशाही जे बाअसरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ु दाबिची प्रेस क्लब में साफ़ी दरमियान दाऊं। उन मौक़े ते आलम शेर जोखियो, हसन जोखियो, नूर अहमद जोखियो, उमेद अली जोखियो साफ़ी अॻियां दाईंदे चयो त असांजे ॻोठ अरब जोखियो पाकिस्तान खां अॻु जो क़ाइमु आहे ऐं असांजे कोस्तान लॻ जुमशाही भरिसां सर्वे ज़मीन ते बाअसरनि हथियार बंदन मुख़्तियार परीजो, ज़ुल्करनैन परीजो, आदम परीजो असांजे मक़ामी वॾेरनि सां मिली भगत करे समय एकड़नि ते कब्ज़ा करे हथियार बंद विहारे छॾिया आहिनि। हथियार बंदनि जी ज़ोर ते कब्ज़ा माफ़िया कब्ज़ो करे हिकु निजी कंपनी AY खे ज़मीन ॾेई छॾी आहे। इन ते वेठल निजी सिक्योरिटी एहलकार हथियारनि जी ज़ोर सां ज़रई ज़मीन ते ट्रैक्टर हलाए करे ज़मीन फेलाड़ करे ॾिनी आहे। हथियार बंदनि हर रोज़ु राति जे पहर में सरेआम हथियार जी नुमाइश करे इलाइक़े में ख़ौफ़ पकिड़े रहिया आहिनि, जंहिं करे असीं मुकमल तौर ते ख़ौफ़ में वठिजी चुका आहियूं। हिन SSP ठठो DC ठठो ऐं वस वारनि खां अपील कंदे चयो त बाअसरनि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। हाली जी कोस्तान मेन रोड खां अंदरि रहूं था हालीची में। असांजे अबनि ॾाॾनि खां वठी पाकिस्तान जे क़याम खां पहिरीं खां वठी असांजा अबा ॾाॾा उते रहंदा हुआ। असां नसलनि खां वठी उते रहूं था। बरसातूं पवंदियूं, असां अबनि ॾाॾनि जा खेतनि ज़मीनूं आहिनि, कुझु सरवी आहिनि, कुझु अण सरवियूं आहिनि, जेके असां आबाद करे बचनि जो चारो माल जो चारो कंदा आहियूं। हींअर कुझु फलीजा जनशाहीअ सां लॻा पियल ठेकेदार आहे, मुख़्तियार फलीजो, अब्दुल्ला फलीजो, ज़ुल्करनैन फलीजो, आदम फलीजो। उन्हनि कुझु निजी कंपनी खां वठी असांजी ज़मीनूं ॾेखारे उन्हनि सां वेकिरो कई। असांखे ख़बर पई, असां वियासीं उन्हनि जा, असांजी ज़मीनूं असांखे हथियार वठी असांखे ॾेजारे असांखे वेझो अचणु नथा ॾियनि। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबिची।